भला पाण कंहिंजी करियूं आहे वाक़ा दोस्तो अॼोको जेको असांजी एहतजाज आहे पुरमन एहतजाज पेटीएलएफ सखर डिवीज़न ऐं पेटीएलएफ सिंध जे तरफ़ां हर साल जे हेडक्वार्टर में सिंध अंदरि जेका वधंदड़ बदमुनिया कॾहिं असांजे सिंध अंदरि उस्ताद हिदायत लाइ लोहार जी सूरत में उनखे बेदर्दी सां क़तल कयो थो वञे कॾहिं उस्ताद अली मुराद अखबार की सूरत में उनके बेदर्दी से कतल कयो थो वञे कॾहिं शहीद उस्ताद ज़फ़र लाखे की सूरत में उनके रस्ते विझे बेदर्दी से कतल कयो थो वञे पेटीएलएफ की तंज़ीम सिंध में वधंदड़ बदमनी ऐं उस्तादनि जे बेगुनाह कतल के खिलाफ़ अज सॼी सिंध के ताल के हेडक्वार्टर में एहतजाज जो ऐलान किया है उन ऐलान मुताबिक़ ये असां एहतजाज करे रहे आहियूं। असांजो अॼोके एहतजाज खां पोइ इहो लाहेअमल आहे त असां तदरीसी अमल जो बाइकाट कोन था कयूं उनखे जारी रखंदासीं सिंध जे तइलीम जे बहितरीअ जे लाइ उनखे मद्देनज़र में रखंदे बाक़ी असांजी जेको तदरीसी अमल दौरान सॼी सिंध में उस्ताद ॿारनि जे कारियूं पटियूं ॿधी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। असां 7 तारीख़ ते लाड़काने डिवीज़न में PI जी ऑफिस जे साम्हूं असां एहतजाज जो प्रोग्राम ॾिनो आहे। जेकॾहिं उन खां अॻु में कातिल गिरफ़्तार थियनि था त ठीकु आहे न त 7 तारीख़ ते सॼी सिंध जा उस्ताद लाड़काने जे DI जी ऑफिस जे साम्हूं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा ऐं असां एहतजाज कंदासीं। असां सरकार के गुज़ारिश था कयूं उनखे अपील था कयूं त फौरी तौर ते शहीद उस्ताद ज़फ़र खान लाखे जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि। जेकॾहिं कातिल 7 तारीख़ खां अॻु में गिरफ़्तार न थिया त असां 7 तारीख़ खां पोइ थी सघे थो त पेटीएलएफ मजबूर थी करे तदरीसी अमल जो बाइकाट जो बि ऐलान करे। तव्हां असां सभु जेको उस्ताद अॼु ते बीठा आहियूं हथ मथे खणी फ़ैसिलो ॾियो ओसी ताईं एहतजाज अखबार जा जो पंहिंजो कातिल गिरफ़्तार न थींदा उन वक़्त ताईं ये आले इल्म माण्हू ये कलम दाने माण्हू जेके रोडनि ते निकिता आहिनि जेके रस्तनि ते निकिता आहिनि इंशाअल्लाह ताला असां उस्तादनि सां उन्हनि जे बेगुनाह खून सां इंसाफ़ कराए पोइ जेको आहे साहु पटींदासीं। तव्हांजी महिरबानी। दहशतगर्दी